नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही काछे जे चौपाए माल में पुरस्कार बीमारी फैलजण सबब एक ॾींहुं दौरान 12 बकरियूं मरी वयूं। रिपोर्ट मुश्ताक अली रोदनानी मुताबिक चौपाए माल में पुरस्कार बीमारी फैलजण सबब एक ॾींहुं दौरान 12 बकरियूं मरी वयूं। लाइव स्टॉक खातो जोही पारां के बि उपाउ न वरिता विया। मालूंदनि पारां एहतजाजी मुज़ाहिरीन में रफ़ीक ब्रह्माणी, हफ़ीज़ ब्रह्माणी, शाज़मान रोदनानी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां मुसलसल चौपाए माल में पुरस्कार बीमारी वकड़ियल आहे, जंहिं सबबि अॼु हिकु ॾींहं में ॻोठ सावड़ो, अहमद ब्रह्माणी, बचल शाह, मीर खान रोदनानी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में 12 बकरियूं मरी वयूं, जंहिं सबबि मालूंदनि खे हज़ारे रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। हिननि वधीक चयो त BHU सेंटर सावड़ो में को बि वेटनरी डॉक्टर मुक़ररु न थियल आहे, जंहिं सबबि वक़्ति सिर वैक्सीन न थियण करे काछेवासियुनि जो चौपायो माल मरी रहियो आहे। पर लाइव स्टॉक खातो जोही पारां का बि वक़्ताई वैक्सीन न पई कराई वञे। काछेवासियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द काछे अंदरि BHU सावड़ो में वेटनरी डॉक्टर मुक़ररु करे चौपाए माल में वैक्सीन कराई वञे, जीअं मालूंद काछेवासी वधीक नुक़सान खां बची सघनि।